नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ ढलियार मोड़ ते बाअसर ज़मींदारनि जो ग़रीब हारियुनि जी औरतुनि खे बुरी नज़र सां ॾिसण, हारी औरतुनि खे तंग करण, ढलियार रहवासी हारियुनि जो बाअसर ज़मींदार जी ॾाढी ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ अॼु सबको ऑफिस उमरकोट में आतम भील पंहिंजे भाइरनि ऐं ॿारनि समेत पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त ज़मींदार अकबर गजू असांजी न्याणियुनि खे दोस्ती रखण लाइ तंग करे थो ऐं मुंहिंजे मना करण ते मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिए थो। हारिन एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त ज़मींदार असांजी न्याणियुनि खे बुरी नज़र सां ॾिसे थो, तंग करे थो ऐं जंहिंजी शिकायत असां खिपरो थाणे ते कई, पर उते जे SHO असांजे वॾेरनि जो वांठो हुजण जे करे उल्टो असांखे धमकाए रहियो आहे त अगरि तव्हां किथे बि हिन ज़मींदार अकबर गजू जे ख़िलाफ़ शिकायत कई त हिन जो अंजाम अव्हां लाइ बहितर कोन रहंदो। हिननि आला इख्तियारनि सां मुतालबो कयो आहे त असांखे असांजे पोखियल फसल तां सुकून सां रहण ॾिनो वञे, मामले जी शफ़ाफ़ जांच कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। अस्सलाम वालेकुम। मां ज़िले रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु जेके ही ज़ालिम जो ज़ुल्म बर्दाश्त न करे सघिया ऐं हुतां जेको सो पहिरें उगाड़ा पंध ज़िले सांगड़ तालुको खिपरो वेठल ॻोठ ढलियार मोड़ खां जेको सो अकबर ऐं असलम ऐं ॿिया बि कुझु नामालूम माण्हू जेके हिननि खे ज़ुल्म जो ऐं जबर जो निशानो बणाए रहिया आहिनि ऐं हिननि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ही जेको सो तव्हां ज़िले सांगड़ खां ज़िले उमरकोट सबको जी ऑफिस ते आया आहिनि ऐं हिननि जी इहा ई अपील आहे बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। नाले आतम भील ऐं जेके बि हुनजा बिरादरी जा माण्हू आहिनि उहे बिल्कुलु इंसाफ़ जी अपील कराए रहिया आहिनि। हेलो सर, आउं आतम भील पियो ॻाल्हायां ढलियार मोड़ खां तालुको खिपरो ज़िलो सांगड़। असां एहतियाज कयो आहे त असां सबको जी ऑफिस ते आया आहियूं। जेको आहे अकबर असलम ऐं असगर इहो जेको आहे न मालूम माण्हू कोठे असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॿार बचो गाह ते वञे थो हुनखे तंग कनि पिया। घर को महिमान माण्हू अचे थो चवंदा सवारे कोठे जो असांखे न कनि त कहिड़ी कयूं माल रिश्तेदारो दाबो जानकारी असां दुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। 3 ॾींहं थिया असां दरबदर रहियूं, ॾाढी दुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया। असां सबको जी ऑफिस ते असां सां इंसाफ़ कयो। सर, आउं नाले आतम भील वंद मोटू वेठल ॻोठ ढलियार मोड़ तालुको खिपरो ज़िलो सांगड़। असां उतां खां अॼु सबको ऑफिस ते आया आहियूं। असां एहतियाज इन जे लाइ कयो आहे त जो असांखे जेको आहे माण्हू धमकाए रहिया आहिनि, जेको न इंसाफ़ी करे रहिया आहिनि, न घुमण था ॾियनि, न हलण था ॾियनि। ॿार बचो वञी गाह ते वञे थो, कंहिं बि शइ ते वञे थो, जेको आहे हुननि खे रोके ज़लील हरकत करण लाइ हू तयारु आहिनि। असांखे दाबा ॾियनि पिया। असां हुन जे करे सबको ऑफिस ते एहतियाज करण लाइ असांखे इंसाफ़ फराम कयो वञे। हथ मथे खणी रुगो चओ इंसाफ़ कयो वञे। असां हाणे सबको जी ऑफिस ते आया आहियूं, जेको असांखे इंसाफ़ हितां ई मिलंदो ऐं असांखे इहो ई भरोसो आहे त हिन वजह असांखे इंसाफ़ मिलंदो। असां जेको आहे हटी फ़ैसिलो कयो वेंदो। असां सबको जी ऑफिस ते आया आहियूं, असांखे माना असांखे इंसाफ़ मिलंदो। नाला खणी माण्हू अकबर असगर असलम असांखे ज़ुल्म ॾाढो ज़ाती ज़ुल्म कयो आहे। ग़रीब असां इंसाफ़ कयो वञे, असांजो इंसाफ़ थियो वञे। असांखे ज़ाती ज़ुल्म आहे। असां सबको जी ऑफिस ते आहियूं, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। असगर ऐं असलम असां सां ॾाढी नाजाइज़ियूं कयूं आहिनि, ॾाढी धमकियूं हुन जॻह ते असांजो रहण मुश्किलात आहे। असां अॼु सबको ऑफिस ते एहतियाज कयो आहे, जेको असांजे उते रहण जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। असांजा ॿार बचा अॼु दरबदर आहिनि, ॾाढी ॾुखी ज़िंदगी कटे रहिया आहिनि।